छोरी मीरा मां भी निसाम तेरे जे दिमाग में केतरी कर मीरा खबरदार शमीर खान इतने ही वापस लो मेरा चिक्कर कुराना असाके शमीर खान के तो तेरे तो से कहीं आया कर रहे से आप ये सारे घर में गिरी हुई प्लीज पापा सच्चे बुरा प्रयास पूरा निकलना हाँ कहीं नहीं रहेगा जो मीरा जो कंध चुका है तब भी दोस्त हाँ कहीं तो आया कर शर्म कर निकियो निता शराबी के जाए जो इज्जत सां हलियो वञ न त तुंहिंजो तमाशो सॼो ॻोठ ॾिसंदो चुप मां तो चवा चुप कर के आज को मगेता कटोरा मारो साथ साथ शमीर खान के क्या तो रोके तुम शमीर आया शमीर ये शाहजहां जो पुट शाह जमान जो बाटियो फिर तो वो कहता रोके गंगन जिया से जगया पर शमीर खान यार किनो कम कयो लगे तो तोखे प्यार जी बोली समझ में नथी अचे काश मां तोखे सरदार जी ज़बान सां समझाया अज तू यो डो न करिया वो डो ना कयमा ता भी मखण में बाहर न कढो मीरा वधी थी सॼो ॾींहुं गिटियूं वापी जेकॾहिं अहिड़ी इज़त वारी आहे न त वञी घर विहारनि चाचा साईं खामोश बेअदब बंद कर पांची या बकवास न जाओ मुके चाचा इन वक्त तू सरदार शाह जमान जे सामू बिठो आहे जेको गोल जो सच्चो ऐं वाइदे जो पक्को माण्हू आहे मीरा जी शान में गुस्ताखी करण खां पहिरीं सोच मीरा पले खान जी धी आहे जे मान ऐं मर्तबे जी शाहिदी पहाड़ भी ॾींदा बस सरदार साईं शमीर खान खे रुगो एतिरो चयो त आईंदा अहिड़ी हरकत न करे अड़े पोड़ा मुंहिंजी शिकायत करण बदिरां पंहिंजो घर वञी सुधार खबरदार पले खे कुछ भी न चओ डरी वन मुंहिंजी नज़र जे अॻियां हल चाचा साईं सतई रिश्तनि खां वधीक नौकरनि खे अहमियत ॾिनी आहे तू पले जो गुनाहगार आहीं तोखे पले जे दर ते वञी माफ़ी वठणी पवंदी शमीर न सरदार साईं शमीर खान कहिड़ो बि आहे पर आहे त तव्हांजो भाई जो न असां लाइ त ही बि सरदार था पिया न सरदार साईं शमीर खान मूंखां माफ़ी थो वठे मूं पाणे ई शमीर खान खे माफ़ कयो बस अर्ज़ु रुगो एतिरो आहे त असांजी इज़तुनि जो मान रखो ॾिस शमीर पलियो केॾो न मोतबर माण्हू आहे तो हिन जे इज़त में हथ विझण जी कोशिश कई पोइ बि तोखे ईमान पियो ॾे अड़े अहिड़े माण्हूअ खे किनो चवण खां पहिरीं ॿुॾी न पियो मरी बाबा साहब शमीर खान खे पले माफ़ करे छॾियो हाणे तव्हां खणी खेसि माफ़ करियो वधीक तव्हां मर्ज़ी जा मालिक आहियो हरगिज़ न पलियो भले हिनखे माफ़ करे हिनखे मां माफ़ न करीस छो त हिन
इन नशे में धुत थी करे न्याणी जे मथा हला कया जो शाह जमान जी अदालत में यो गुनाह नाकाबिले माफी आई साफ जे मामले में मां यो न ॾिसंदो आहियां मुजरिम केरु आहे जेकॾहिं मां ख़ुदा बख़्श जे पुट जमाल खे ॻोठ मां कढी सघां थो त ही केरु थींदो आहे छो त मां गोल जो सचो वाइदे जो पक्को माण्हू आहियां अफ़सोस आहे चाचा साईं त जमाल खे मूंखे हिक ई कतार में था बीहारियो इंसाफ़ ख़ातिर ऐं अपन ॾाॾनि जे उसूलनि खे ज़िंदा रखण ख़ातिर मां तोखे त छा पर इन कतार में पंहिंजे सॻे पुट खे बि बीहारे सघां थो अॼु खां पोइ तुंहिंजे लाइ हिन हवेली में दरवाज़ा बंदि आहिनि शमीर भले तोखे माफ़ कयो इन्हीअ करे ॻोठ निकाली नथो ॾियां बाक़ी तोसां मुंहिंजा सादा ख़तम मासी सरदार शाह ज़मान जी उताक ते पियो वञे अब्बा के नाराज़ न थे त मां हिकड़ी सलाह ॾियां मासी मां पंहिंजी मर्ज़ीअ ते हलंदो आहियां न कंहिंखां सलाह वठंदो आहियां न कंहिंखे ॾींदो आहियां इन करे पंहिंजूं सलाहूं इहे पाण वटि रख पोइ त अब्बा तूं सफ़ा चरियो सियाणनि जो चवण आहे त सलाह सभु कंहिंखां वठिजे मासी तूं कोन मुड़ंदी मूंखे ख़बर आहे इन करे ॾे सलाह दिलावर जे तोखे हाशिम सां दोस्ती निभाइणी आहे त पले जो भर झलो थी बीहो न त पले में हाणे सूरन सहण जी ताक़त कोन्हे मरी वेंदे हिक झटके में पलियो अलाह चाचे पले खे वॾी हयाती ॾे अलाह तुंहिंजा ॾींहं बि चाचे पले खे ॾे भाई त सोली कढ अटो चई घोबाटो छो मुंहिंजे हयातीअ जा ॾींहं पले खे मिलनि चाचे पले जो जेकॾहिं तो केॾो लाचार अथई न इन करे तो चवां मासी चाचे पले जो त मां भर झलो आहियां ऐं हाशिम सां दोस्ती बि निभाए रहियो आहियां तॾहिं त हिन ॻोठ में रहियो पियो आहे मां त चवां थी लॾो लाहे अचे वेही रहो हमेशा हमेशा जे लाइ मासी सभु को पंहिंजे कखनि में सुन मां हिते तेसी ताईं आहियां जेसी ताईं हाशिम अचे मां हिते लॾो छो लाहे अब्बा को चरियो आहे दिलावर तूं सम्झे ई नथो मां थी चवां पई त मीरा सां शादी करे छॾे मासी ये अहिड़ो लफ़्ज़ वात मां कढी त दिमाग खराब आहे छोरे जो छा चङाई चई तमास बस हींअर बि फट थो करे पियो सरदार साईं बात तो नंढड़ो आहे ॻाल्हि वॾी आहे तव्हां सां कयां त कीअं कयां चओ बेगा कंहिंजी तो सिफारिश करी सरदार साईं पाणीअ में लठण बि त पाणी चीरजी वेंदो छा न सरदार साईं रत जा रिश्ता टुटण जहिड़ा न आहिनि शमीर खान कहिड़ो बि आहे तव्हांजो भाटियो आहे न बेगा किन्नी आंगुर वठी भली मारुगो शाह ज़मान हुजां माफ़ करे छॾिया सा मां सरदार आहियां ऐं सरदार सरदार हूंदो आहे कंहिंजो मामो या चाचो न आहे हूंदो खबरदार जो आइंदा कंहिंजी सिफारिश कई थी नाराज़ न थियो साईं मां अकेली ज़ाल जो अकेलो मुड़ुस आहियां छो त मां सही माण्हू आहियां सरदार साईं हिकु अर्ज़ आहे दिलावर
कंहिंजी सिफारिश तो करी? सरदार साईं, मुझी मजाल है जो अवां खे सिफारिश करे। मां त अर्ज़ तो करियां, कबूल कयो त मेहरबानी, न कयो त बि मेहरबानी। चओ दिलावर, छा तो चवण चाहीं? सरदार साईं, बाबा साईं, हफ्ते खां पोइ मुंहिंजी सहेली आहे न फरज़ाना, उनजी शादी आ। पुपणे की छा जे लाइ थी ॿुधाई? बाबा, मूंखे नवा कपड़ा वठी ॾे। मां फरज़ाना जी शादी ते छा पाए वेंदसि? ऐं हा बाबा, मूंखे सुर्खी पाउडर ऐं लाली भी वठी ॾे। धीअ, वठी त ॾियां, पर एतिरा पैसा ईंदा किथां? ज़रीना करे त करे छा? घर में खाइण लाइ अटो कोने, इन छोरी खे नवा कपड़ा खपनि। हाँ, कोट में रोज रोज शादी तो कोने थी थियनि, किस्मत सां त शादी थी आ। सॼे ॻोठ जी छोकिरियूं नवा कपड़ा पाए ईंदियूं, बाक़ी मां ॾोह कयो। धीअ, ॾोह त मूं कयो आहे। तव्हांखे ॼणे सच चवंदा आहिनि डॉक्टर, जेके पाए नथा सघो त पोइ ॼणियो छो था? कोन मिलंदई कपड़ा, कुछ भी कोन मिलंदई। कोन वेंदी फरज़ाना जी शादी में, असां वटि ₹2 घोर जा बि कोन्हनि के। केसी ताईं बाबा, केसी ताईं असांजी माऊं पुटियूं रहंदियूं। केसी ताईं असां ख़ुशियुनि लाइ तड़पंदा ऐं तरसंदा रहंदासीं? केसी ताईं असांजे ख़ुशियुनि जो खून थींदो रहंदो? केसी ताईं बाबा, केसी ताईं? केसी ताईं तुझी थियरियूं रोज मरंदियूं ऐं रोज जीअंदियूं? बस दिया बस, तो चाहे लुढ़क खंजर बची मुझे सीने में था लही वञनि, पर मां छा करियां धीअ? मां मजबूर आहियां। तोखे ॾियण लाइ मूं वटि कुझु बि कोन्हे। लभे लूणक कान, सुध मलीर ॾे ते। असांजे घर में खाइण लाइ अटो कोने, हिन वीचारी खे नवा कपड़ा खपनि। चाची, तू विच में न ॻाल्हाए, मां तोखां त कोन थी घुरां न। छो न ॻाल्हायां? मां हिन घर जी वॾी आहियां, मुंहिंजो पुट तो कमाए। ज़रीना करे त करे छा? बाबा, जेकर असांजी किस्मत में कन बुटा ऐं माउ खाली लिखियल आहिनि त ठीकु आहे। न खपे अहिड़ी जिंदगी, न खपे अहिड़ी जिंदगी। न आहे जीअणी मूंखे अहिड़ी जिंदगी जंहिंमें ॾुख ई ॾुख हुजनि,
तोखे जो को नालो निशानी न हुजे ना जियणी अहिड़ी जिंदगी ना जियणी